जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हांजे लाइ श्राद्ध जे आख़िरी ॾींहुं यानी पितृपक्षी उमास जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त उन ॾींहुं छा करणो खपिजे, जंहिंसां कि असांजा पितृ असां ते राज़ी थियनि ऐं उन्हनि जो आशीर्वाद असांखे प्राप्त थिए। हिंदू धर्म में पितृपक्ष यानी कि जेके पंहिंजा पूर्वज जेके कि हिन धरतीअ ते न आहिनि उन्हनि लाइ श्रद्धा भाव जो समय थींदो आहे। श्राद्ध जो आख़िरी ॾींहुं जेको कि पितृपक्षी उमास या सर्व पितृ उमास चवाराईंदो आहे। हूअं त हर महीने उमास ईंदी आहे ऐं उन ॾींहुं घणा माण्हू गांयुनि खे घास खाराईंदा आहिनि, के वरी पंडितनि खे कचो सीधो ॾींदा आहिनि ऐं के उन ॾींहुं न्याणी बि खाराईंदा आहिनि यानी कन्या खे खाराईंदा आहिनि। उन ॾींहुं अछी शयुनि जो घणो दान करबो आहे ऐं उन ॾींहं ते शाम जो पीपर ते ॾीओ बि ॿारबो आहे। हूअं त 15 ॾींहं श्राद्ध जा हूंदा आहिनि। हिन ॾींहंनि में पितृ धरतीअ ते विचरण कंदा आहिनि ऐं अंतिम ॾींहुं यानी उमास जे ॾींहुं सभु पितृ धरतीअ तां वेंदा हली आहिनि यानी कि वापसि पंहिंजे पितृलोक ते रवाना थींदा आहिनि। उमास ॾींहुं कंहिंजो श्राद्ध कजे, हिन जो महत्व छा आहे ऐं जंहिंजा बि वॾा यानी कि जंहिंजा बि वॾा सत्यनारायण जे ॾींहुं या उमास जे ॾींहुं या वरी चोॾस जे ॾींहुं गुज़ारे वेंदा आहिनि या के वरी अकाल मृत्यु में गुज़ारे वेंदा आहिनि, जंहिंजो कि जीअं असांखे पतो न पवंदो आहे ऐं पोइ पतो पवंदो आहे कि हीउ माण्हू गुज़र करे वियो आहे त उन जो श्राद्ध हिन उमास ॾींहुं करबो आहे। या कंहिं कारण सां तव्हां उन तिथ ते न खाराए सघो त तव्हां उमास ॾींहुं उन जो नालो वठी करे उन्हनि जो श्राद्ध खाराए था सघो। उमास जे ॾींहुं गांइ, कुतो, कांग ऐं कीड़ी इन खे त ज़रूरु खाराइजे छो कि हुन जो फल असांखे मिलंदो आहे। बसि असांखे श्रद्धा सां खाराइणो आहे। जेको बि कुझु कयूं बसि श्रद्धा मन में रखी मन खे शांति करे पोइ करिजे ऐं पितरनि जे निमित गीता जे 7 अध्याय जो पाठ ज़रूरु कजे। हिकु लोटे में जल ऐं 2 टेकड़ा खंड जा ऐं तुलसीअ जो ॾल खणी करे पोइ इहे 7 अध्याय पढ़िजे ऐं उहो जल सूरज ते चाढ़े छॾिजे ऐं सूरज जे साम्हूं सूरज देवता खे अर्ज़ु कजे कि ही गीता जे पाठ जो जल मूं पितरनि जे निमित अर्पण कयो आहे, उन्हनि जी आत्मा खे शांती मिले। उन्हनि जो आशीर्वाद असांजे घर परिवार ते हमेशह हुजे। उमास पितरनि खे उमाणनि जो ॾींहुं आहे ऐं शाम जो बि उन्हनि जे निमित थी सघे त ॾीओ ज़रूरु ॿारिजे। पितरनि जो ॾीओ कीअं हुजे? ॾीए खे असांखे अटे सां ठाहिणो आहे ऐं उन में खे चौमुखी जोत जॻाइणी आहे। उन सां गॾु कुझु असांखे मिठो बि रखिणो आहे ऐं उन सां गॾु असांखे अखो पाइणो आहे यानी कि चांवर ऐं खंड जो अखो उन ॾीए में विझणो आहे। हुन ॾीए खे तव्हांखे कंहिं नदी या तलाउ में परवान करिणो आहे या वरी कंहिं पिपर जे पेड़ ते छॾिणो आहे। अगरि तव्हांजे घर जे आसे पासे इहे 2 शयूं न हुजनि त कंहिं बि मंदर में तव्हां हिन खे रखी था सघो। हिन में को बि शक कोन्हे कि हिन दान सां पितर तृप्त थींदा आहिनि, हुननि जो आशीर्वाद सदा सॼे परिवार ते बणियो रहंदो आहे। ऐं इहा ॻाल्हि त तव्हां सभिनि खे पतो ई हूंदी कि जंहिं घर में पूॼा पाठ थींदी आहे, जंहिं घर में वॾनि जो आदर थींदो आहे ऐं जंहिं घर में पितरनि जो बि आदर थींदो आहे उन घर में हमेशह भॻवान जो वासो हूंदो आहे। इन घर में सदाईं पितरनि जो ऐं भॻवान जो हथड़ो आशीर्वाद जो हमेशह रहंदो ई आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे कि असांजे घर जे आसे पासे में कन्या न हूंदी आहे, असां कन्या न खाराए सघंदा आहियूं त गांइ खे असां थाल भरे करे खाराए था सघूं ऐं जंहिंजे निमित असां खारायूं पिया उन जो नालो वठिजे ऐं श्रद्धा भाव सां खाराइजे त उन जो फल बि असांखे उन जे बराबरि ई मिलंदो आहे। घणा माण्हू चवंदा आहिनि त जॾहिं गया में पिंड तर्पण थी वञे त उन खां पोइ असां कन्या या गांइ खे खाराए था सघूं या पंडित खे खाराए था सघूं त तव्हां गांइ या कन्या खे खाराए था सघो ऐं ॾीओ बि ॿारे था सघो, छाकाणि त सुठी नियत सां कयल कम जो कॾहिं बि बुरो नतीजो न मिलंदो आहे। तव्हांखे इहा जानकारी ज़रूरु सुठी लॻी हूंदी। वरी मिलंदासीं असां। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया त चैनल खे सब्सक्राइब कंदा जंहिंसां कि तव्हांखे नए सिंधी वीडियो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। पंहिंजे सिंधी मिटनि माइटनि सां गॾु इन जानकारी खे शेयर बि कंदा। जय झूलेलाल।